अलाइनमेंट छा आहे? टेक्स्ट या तहरीर जी सिफ़े ते उमूदी बीह खे असीं अलाइनमेंट चवंदा आहियूं। माइक्रोसॉफ्ट वर्ड असांखे अलाइनमेंट जा 3 ऑप्शन ॾिए थो, साॼे पासे अलाइनमेंट, सेंटर में अलाइनमेंट या खाॿे पासे अलाइनमेंट। जेकॾहिं टेक्स्ट खे साॼे पासे अलाइनमेंट करणो हुजे त सिलेक्ट करे ऐं साॼे पासे अलाइनमेंट वारे बटन राइट अलाइन ते क्लिक करियोसि। जेकॾहिं विच में अलाइनमेंट करणी हुजे त सेंटर ते अलाइनमेंट ते क्लिक करियोसि। ऐं जेकॾहिं खाॿे पासे अलाइनमेंट करणी हुजे त लेफ्ट अलाइनमेंट बटन ते क्लिक करियो। उन खां अलावा माइक्रोसॉफ्ट वर्ड असांखे हिकु स्पेशल अलाइनमेंट जो टूल बि ॾिए थो, जस्टिफाई जो। जस्टिफाई सां साॼे ऐं खाॿे लाइनूं बराबरि थी बीहनि थियूं। जस्टिफाई ऐं लो जस्टिफाई इहे ऑप्शन साॻी हूंदा आहिनि, साॻी अलाइनमेंट थिए थी। जॾहिं त मीडियम जस्टिफिकेशन में लफ़्ज़ हिक ॿिए खां परे थी बीहनि था ऐं हाई जस्टिफिकेशन सां लफ़्ज़ अञा बि वधीक परे थी बीहनि था, हिक ॿिए खां वधीक खुलिया थी बीहनि था। अलाइनमेंट पैराग्राफ जे एडवांस ऑप्शन मां बि करे सघिजे थी। एडवांस ऑप्शन जे जनरल सेक्शन में असीं लेफ्ट, सेंटर, राइट ऐं सभु ऑप्शन जस्टिफाई जा मिलनि था। हिन मां असीं जस्टिफाई ते क्लिक करे ऐं ओके था करियूंसि। अचो त लाइन स्पेसिंग खे सम्झूं। हिन फाइल में लाइननि जा स्पेस रिमूव कयल आहिनि, उन करे ही लाइनूं वेझियूं नज़र अचनि पियूं। असीं लाइननि खे हेठां या मथां अलॻि अलॻि स्पेस ॾेई सघूं था। लाइन स्पेस ॾियण जे लाइ लाइन खे सिलेक्ट करियोसि ऐं लाइन स्पेसिंग वारे ऑप्शन ते क्लिक करियोसि। हिन मां जेको स्पेस तव्हांखे जेतिरो घुर्बल आहे ओतिरो सिलेक्ट करियोसि। हिन सां लाइननि जे हेठां स्पेस अचे थो। पैराग्राफ या लाइननि जे मथियां स्पेस ॾियण जे लाइ लाइन स्पेस वारो ऑप्शन चूज़ करियोसि ऐं उन मंझां एड बिफोर पैराग्राफ। टेक्स्ट ते गौर करियोसि त मथां स्पेस अची वियो लाइन जे। लाइन स्पेसिंग जे एडवांस ऑप्शन जे लाइ पैराग्राफ मां चौकोर ते क्लिक करियोसि या लाइन स्पेसिंग बटन मंझां लाइन स्पेसिंग ऑप्शन ते क्लिक करियोसि। हिन मंझां स्पेसिंग सेक्शन मां सिंगल लाइन ते क्लिक करियोसि ऐं ओके करियोसि। आमतौर ते पैराग्राफ में सिंगल लाइन स्पेस हूंदो ई आहे, उन करे को फ़र्क़ु नथो पवे। एडवांस ऑप्शन असांखे 1.5 जा स्पेस, डबल स्पेस ऐं मल्टीपल स्पेस ॾिए थो। मल्टीपल स्पेस ते क्लिक करे असीं एट वारे बॉक्स में पंहिंजी मर्ज़ी जो स्पेस ॾेई सघूं था। हेसि ताईं असीं लाइननि खे स्पेस ॾींदासीं पिए लाइननि जे लिहाज़ खां, त हिकिड़ी लाइन स्पेस या ॿ लाइननि जा स्पेस। असीं लाइन विच में स्पेस अखरनि जे साइज़ जे हिसाब सां बि ॾेई सघूं था। जेतिरी अखरनि जी साइज़ हूंदी, लाइननि जो स्पेस हिक ॿिए में जॻह ओतिरी ई वलाए थो। मिसाल 12 पॉइंटनि जो फ़ॉन्ट 12 पॉइंटनि जेतिरी जॻह वलाईंदो, जॾहिं त 18 जो फ़ॉन्ट जो हूंदो त उनखां वधीक जॻह वलाईंदो ऐं 24 पॉइंटनि साइज़ वारो फ़ॉन्ट अञा वधीक जॻह वलाईंदो। अखरनि जी साइज़ जे लिहाज़ खां फ़ॉन्ट स्पेस लाइननि जे विच में ॾियण जे लाइ एडवांस ऑप्शन में असांखे 2 ऑप्शन मिलनि था, हिकिड़ो एटलीस्ट जो ऐं ॿियो एग्ज़ैक्टली जो। एटलीस्ट सां असीं जेतिरी अखरनि जी साइज़ आहे उनखां केतिरो बि वधीक चाहे स्पेस ॾेई सघूं था। पर जेकॾहिं अखरनि जी साइज़ खां असीं घटि स्पेस ॾींदासीं त स्पेस न ईंदो। मिसाल ही पैराग्राफ आहे, 12 पॉइंटनि जी साइज़ आहिनि फ़ॉन्ट जी, ऐं जॾहिं स्पेस असीं वधाईंदासीं 15 या 16 जो कंदासीं असीं
एट लिस्ट में त स्पेस वधंदो। पर जेकॾहिं अखरनि जी साइज़ 12 आहे ऐं असीं एट लिस्ट में स्पेस असीं इनखां घटाईंदासीं 10 जो रखंदासीं त स्पेस ते को फ़र्क़ु न पवंदो। जॾहिं त एग्ज़ैक्टली में असीं जेतिरो चाहे फ़ॉन्ट रखी सघूं था। जेकॾहिं 12 खां असीं घटि साइज़ ॾियूं था त बि असीं उनखे स्पेस अप्लाई करे सघूं था, पर अखर हिक ॿिए ते चढ़ी वेंदा हलिया। टेक्स्ट जे मथां या हेठियां अलॻि अलॻि स्पेस सेट करण जे लाइ एडवांस ऑप्शन मां असीं बिफोर ऐं आफ्टर ते स्पेस सेट करे सघूं था।